नाज़रीन, ठुल तालुक़े में ज़रई पानी की सख्त खोट सबब लखें एकड़ ज़मीन बंजर बणजण जो ख़तरो वधी वियो आहे, जॾहिं त पानी की खोट ख़िलाफ़ आबादगार तोड़े ज़मींदार सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़। जी बिल्कुल, ठुल तालुक़े अंदर ज़रई पानी की शदीद खोट के करे लखें एकड़न ते जेके ज़मीन है वो बंजर बणिजी विया, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान के मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। अॼु भट्टी शाख जे आबादगारनि पानी की शदीद खोट ख़िलाफ़ एहतजाज किया है। मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हें केतिरी तकलीफ़ थिए थी। भट्टी शाख ते मां 14,000 एकड़ तकरीबन ज़मीन आ। उतों जेको हे 109 RD पटफीडर मां निकिरे थो पियो, उतों जेको आहे त पानी इनके आहे ही कोन, 0 पॉइंट ते इनके पानी बंद कनि था पिया। हिते कुछ जागीरदार वॾेरा आहिनि जेको पंहिंजो मच्छी जा फार्म ठाहे उन पानी जो नेकर कढनि था, बाक़ी ज़रई पानी असांखे कोन था ॾियनि। ज़रई पानी लाइ असांजो जेको बेजारो आहे, जेको करोड़ों रुपयनि जो ग़रीबनि मिसकिन हारियुनि जो, कंहिंजो 100 जरेबा, कंहिंजो 50, कंहिंजो 10 जरेबा, 20 जरेबनि वारो तो सफ़ा जेको आहे मिसकिन पूरो थी वियो आहे, उनजो बेजारो बिल्कुलु छड़ी वियो। जेके पुछड़ी में आहिनि उहे बिल्कुलु बर्बाद आहिनि, ईअं सम्झो त बंजर पियल आहिनि। ऐं जेको ॿिज आहे उहो बि तबाह थी वियो आहे, तक़रीबन तबाह थी। केॾे हिकु ॿिनि ॾींहंनि में पाणी असांखे मिली वियो त ठीकु आहे, थोरो थको ईअं उमेदवार थी सघूं था, न त बिल्कुलु उमेदवार बि न आहे। असांखे पानी नथो ॾे, अफ़सरनि खे बि उते नथो छॾे। असां महिरबानी करे असां वेंदासीं शीशन कोर्ट, हाई कोर्ट, असां दाही थी उते वेंदासीं, असांखे राह किथां मॾी ॾींदा। सारे एकड़ जेका आहिनि गैराबाद थी विया आहिनि, वो बिज भी सड़ी विया आहिनि, उनजा हारी भी भॼी विया आहिनि, थाणे उनजा माल मवेशी सभु मरी विया आहिनि। पाणी जे न हुअण जे करे न पाणी आहे न कोई गाह, वो हारी सभु भॼी वियनि था। फर्टी ते जेका गैर कानूनी लूला लॻल आहिनि, कब्ज़े करे पंहिंजे लूला हणी पाण पंहिंजे जेके ज़मीन आहिनि उहे आबाद करनि था। जेको ग़रीब आहिनि, जेको ज़मींदार आहिनि पुछड़ी ते, उनखे कोई पाणी नथो मिले। असांजे भट्टी शाख जेको आहे न बिल्कुलु सुकी वियो आहे। असां जेका 2 जरेबे 4 जरेबे आहिनि सभु सुकी विया आहिनि ॿिज। असां जेको आहे न इहे त दरोगा टंडे लींदा आहिनि, असांखो अन्न बि वठी वेंदा आहिनि, पैसा बि वठी वेंदा आहिनि, पोइ बि उन खां बाद बि असांखे पाणी नथो मिले। आबादगार जूं दाऊं ॿुधियूं चवणु आहे त हीअ असां पुछड़ी जा आबादगार आहियूं। 62 माण्हू जेको आहे भट्टी शाख जो पाणी जेको आहे उहो बंदि करे वेठा आहिनि। असां इरिगेशन अमलदार खे दायो आहे, पर इरिगेशन अमलदार बि जेको आहे उन्हनि 62 सां बिट बणियल आहिनि, जंहिं करे असांजी पुछड़ी जी जेका आबादगार ते परेशान आहियूं। असां लखें एकड़ जेकी ज़मीन आहे उहो बंजर बणिजी आहे। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे पाणी मुहैया कयूं जीअं असांजी ज़मीन आबाद थी सघे। जी।